जूही में मास्तरी जे उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। हार्ड एरिया जे एनटीएस पीएसटी तेज़ पास उम्मीदवारनि रियाज़ हुसैन कोसो, ज़फ़र तहीम, ज़ाहिद लगारी, इरशाद रूदनाणी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे नेशनल प्रेस क्लब जूही अॻियां धरणो हयो वियो आहे। उन मौक़े ते हुननि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त दादू तालीम खाते जो डीईओ जूहीअ जे उस्तादनि खे नज़रअंदाज़ कंदे दादू तालके जे उस्तादनि खे सियासी सिफ़ारिश तहत ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि, जेका वॾी ज़्यादती आहे। हुननि जो चवणु हुयो त जूही तालके जा अटकल 200 जे लॻभॻि उस्ताद थर जीअं काछीअ जे गुरबत लुकार सटियल हार्ड इलाइक़े जा आहिनि, जिन खे ख़ाली दिलासनि ऐं आसरनि ते रहायो पियो वञे। उन्हनि वज़ीर आला सिंध, तालीम खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त ईद खां अॻु मेहर ऐं के इंशा जे उस्तादनि सां गॾु जूहीअ जे उम्मीदवारनि खे बि ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। ॿी सूरत में ईद बाबति एहतजाज जो दाइरो वधाए कराची सीएम हाउस आॾो मरण घड़ीअ ताईं धरणो हणी बुख हड़ताल कई वेंदी।